वताये फ़क़ीर खे हिकिड़े ॾींहुं माणस चयो त घर में कोठीअ खे दरवाज़ो कोन्हे को ऐं तूं देर मदार अची थो जॾहिं मां मानी थी रखां त उहे कुता खयों था वञनि कोठीअ जे लाइ दरवाज़े जो बंदोबस्तु कर। वताये फ़क़ीर चयो इहो त को मसइलो ई कोन्हे, मां देरी कोन थो कयां। वताये फ़क़ीर घरां निकितो थो सिधो वञी मस्जिद जो दर पटे, मस्जिद जो दर पटे ऐं घर खणी आयो ऐं घर अची उन कोठीअ खे दरवाज़ो हणी छॾियईं। कुझु टाइम खां पोइ जॾहिं निमाज़ जो वक़्तु थियो, मौलवी मस्जिद में वियो त मस्जिद के दरवाज़ो त आहे ई कोन। मौलवी ॾिसी परेशान थी वियो ऐं हुन खां पुछा करणु लॻो त आख़िरकार मस्जिद जो दरवाज़ो काॾे वियो, कंहिं पटियो ऐं काॾे कयो। कंहिं माण्हू ॿुधायोसि त कुझु टाइम पहिरियां मस्जिद जो दरवाज़ो वताये फ़क़ीर घर पे खयो वियो। मौलवी साहब खे ॾाढी कावड़ अची वई। मौलवी अची दरवाज़ो खड़कायो वताये फ़क़ीर जो, ॿाहिरि कढी चयईंसि त यार तोखे शर्म नथो अचे, तोखे हया नथो अचे, तूं त फ़क़ीर हुई या कहिड़े क़िस्म जो फ़क़ीर? यार कानून कोई निकिरियो हुई, अलाह जे घर मस्जिद जो दर पटे आई, उहो अची घर खे हयो अथई। वताये फ़क़ीर मौलवीअ खे चयो त यार असुल मसइलो इहो आहे जो मानी बि मुंहिंजी कुता था खाई वञनि ऐं मां मानी जे लाइ परेशान थी वियो आहियां। अलाह साईं मूंखे एतिरी तौफ़ीक़ ॾिनी कान्हे का अञा ताईं जो मां अलाह साईं एतिरी मूंखे अञा ताईं तौफ़ीक़ ॾिनी कान्हे का जो मां पंहिंजे घर जे लाइ, घर जी कोठीअ जे लाइ दरवाज़ो ठाहिरायां। ऐं मूंखे ख़बर आहे त ॾियण वारो अलाह ई आहे, उन जे करे अलाह जो दरवाज़ो वञी पटे आयुमि, अलाह जे घर जो दरवाज़ो पटे आयुमि। जॾहिं मूंखे ॿियो ॾिनई त पोइ मां पटे जेको आहे न सो मस्जिद में वञी हणी ईंदुमि। बहरहाल मौलवी साहब ॾाढो कावड़जी वियो, वताये फ़क़ीर खे बदशत ॻाल्हाइण लॻो, हिनखे ॾाढियूं गारियूं ॾिनई। एतिरे में ॿिया बि ॻोठ वारा गॾु थी विया। जॾहिं जो ॻोठ वारा गॾु थी विया त वताये फ़क़ीर उन्हनि ॻोठ वारनि खे चयो त हाणे ईअं कयो जो मौलवी साहब खे तव्हां सम्झायो ऐं हिननि खे रोकियो। हिनखे ॿुधायोसीं त हिन जो अलाह सां कहिड़ो वास्तो आहे आख़िरकार? छा अलाह साईं पाण न पियो अची सघे, मूंसां न पियो ॻाल्हाए सघे? या वरी उनखे कहिड़ी लाचार हुयो, उनखे कहिड़ी ज़रूरत हुई जो वञी हिन मौलवीअ खे मोकिलियईं? उहो पाण बि त डायरेक्ट मूंसां मुखातिब थी सघे पियो। मूंखां वधीक हिन जो अलाह सां को कनेक्शन कोन्हे को, उन जे करे हिनखे रोकियो त मूंखे घटि वधि न ॻाल्हाए। आख़िरकार माण्हुनि विच में अची ऐं वताये फ़क़ीर ऐं मौलवीअ जे विच में सुलह करायो ऐं दर जो को न को बंदोबस्तु कयो। सो दोस्तो, तव्हांखे असांजा वीडियो कीअं था लॻनि, पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो त जीअं वक़्तु ब वक़्तु असां तव्हांजे लाइ अहिड़ियूं ज़बरदस्त ऐं नायाब कहाणियूं खणी अचूं ऐं तव्हांखे ॿुधाए सघूं। ऐं उन सां गॾु गुज़ारिश कंदासीं त असांजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं आख़िर में बेल आइकन बटण बि ज़रूरु लॻाइजो। इंशाअल्लाह तमामु जल्द तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ कहाणियुनि ते मुश्तमिल ॿिया बि वीडियोज़ तमामु घणे पैमाने ते खणी हाज़िर ख़िदमत थींदासीं। इंशाअल्लाह तमामु जल्द तव्हांजे लाइ मुख़्तलिफ़ कहाणियुनि ते मुश्तमिल ॿिया बि वीडियोज़ तमामु घणे पैमाने ते खणी हाज़िर ख़िदमत थींदासीं।